नाज़रीन तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त अॼु सेवण में सहाफ़ियुनि जो कलंदरी प्रेस क्लब सेवण जे अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो 3 ॾींहं अॻु कलंदरी प्रेस क्लब जे आॾो सहाफ़ी मोहम्मद अली मेमण खे संदसि घर जे अॻियां साबिक़ा यूसी शेख जे वाइस चेयरमैन शाहिद ख़ुश्क जे पुटु मुशाहिद ख़ुश्क पारां मौतमार हमले ख़िलाफ़ भान सईदाबाद पुलिस कख भञी ॿिणो न कयो। अॼु वरी भान जे करप्ट ठेकेदार शाहिद ख़ुश्क पंहिंजे ॻोठ जा कुझु माण्हू गॾु करे सहाफ़ियुनि जी आवाज़ खे दॿाइण जे ख़िलाफ़ एहतिजाजी रैली कढी जेको हक़ सच चवण ऐं हिकु आज़ाद सहाफ़त ते वार आहे जेको नाक़ाबिले बर्दाश्त आहे। सहाफ़ियुनि ते थींदड़ ज़्यादतियुनि ऐं ॾाढाइनि जे ख़िलाफ़ अॼु कलंदरी प्रेस क्लब में सहाफ़ियुनि एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे DIG हैदराबाद नईम अहमद शेख ऐं SSP जामशोरो अमजद अहमद शेख ऐं DSP बशीर अहमद खां मुतालबो कयो आहे त सहाफ़ियुनि जे मथां मौतमार हमिलो कंदड़नि ख़िलाफ़ नोटिस वठी सहाफ़ियुनि खे तहफ़्फ़ुज़ फराहम कयो वञे। सहाफ़ियुनि सां गुंडागर्दी बंदि कयो, सहाफ़ियुनि सां फितन बंदि कयो।